ख़बर शामिल कयूं पिया रुकन ॿरड़ा खां। रुकन ॿरड़ा लॻे ڪرڪلي جامع مسجد में عظمت قرآن जो हिकु عظيم عاليشان پروگرام थी गुज़रियो, जंहिंजी صدارت حضرت مولانا جاويد حسين, رانا مبارڪ راجپوت, رانا انور راجپوت जिन कई. जंहिंमें महिमान ख़ासि حضرت مولانا ظھور احمد میمڻ ھالا, حضرت مولانا قاری معاویہ حسين, قاری الرحمن, قاری الصبور, मदरसा जामिया दारुल उलूम हुसैनिया शहदादपुर जिन शिरकत कई. उन मौके ते मौलाना ظھور احمد मेमण खिताब कंदे चयो त दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी जो रस्तो अलाह जो क़ुरान ऐं उन जी हिदायतुनि ते अमल करण में आहे. असांजो मुआशिरो इस्लामी तालीमात खां परे थी करे जहालत जे अंधेरी तरफ़ तेज़ीअ सां धिकजी रहियो आहे. उन लाइ असां सभिनी खे गॾिजी इस्लामी तालीमात जे दायरे खे वसी करण जी ज़रूरत आहे. ॻोल्हा जी इस्लामी तालीम ऐं तरबियत ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे. हुन जामिया मस्जिद में जिन तालिब इल्म क़ुरान हिफ़्ज़ कयो ऐं उन्हनि ॿारनि ऐं संदनि वालिदनि खे मुबारकबाद ॾियां थो. उन मौके ते जामिया मस्जिद जे तालिब इल्म में मुज़म्मिल शाकिर, मुदस्सिर शाकिर, अब्दुर्रहमान, इलियास, फ़हीम, इख़लाक़, हमज़ा, मोहब्बत, दाऊद, अलीजान ऐं ॿियनि 38 शागिर्दनि में इनाम विराए मुबारकूं ॾिनियूं ऐं आख़िर में लंगर पिणु तक़सीम कयो. रिपोर्ट कर रहियो आहे जान महमद, ابڙو बे न्यूज़ रुकन ॿरड़ा.